वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाइन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मस्साबिरीन। वला तक़ूलू लिमन युक़्तलू फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला जे पिड़ में आया जुंग जवान, धरती धुबी लर्जी थरथल्या आसमान। पोए कर हुई कान हुयो नज़ारो नीह जो। करबला जे पिड़ में ख़ैमा खोड़ियाऊं, झेड़ो यज़ीदन साम्हूं जुंबी जोड़ियाऊं। मोहन मोड़ियाऊं पसीता तरार जो।
हमद ऐं सलात खां बाद काबिल तकरीम मेहमान जी वकार सदर महफिल किबला साईं साहिबजादा साईं सैयद अमजद अली शाह नईमी दामत बरकातुहुल आलिया अजो के हिन बाबरकत प्रोग्राम जा मानवारा मेहमान जी वकार उलमाए किराम व हुफाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, हर साल जियां हिन साल बि 11 शरीफ वारी कमेटी जे जवानन सैयद शुहदा इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम व दीगर शुहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे याद में शहीदन के खराज अकीदत खराज तहसीन पेश करण जे ला पंहिंजे हिन जामे इस्लामिया मस्जिद में ही प्रोग्राम मल्हाए रहिया आहिनि, जंहिंमें मूं अवां जे ख़िदमत में कुरान शरीफ़ जूं 2 आयतूं सगोरियूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। उन्हनि जी माना तशरीह तफ़सीर तफ़सील अवां जे ख़िदमत में अर्ज़ करे वो इंशाअल्लाह इमामन पाकन जा कुछ फ़ज़ाइल उन खां पोइ जेतिरो रब करीम हलायो करबला खां मदीने शरीफ ताईं इमामन पाकन जो ज़िक्र करे उन्हनि जी याद खे ताज़ो कंदासीं ऐं दुआ घुरंदासीं त अल्लाह साईं इमामन पाकन जे सदके असांजा गुनाह माफ़ फरमाए, असांजो ख़ात्मो बिल ईमान फरमाए ऐं 11 शरीफ जी कमेटी जा जेके मेंबरान आहिनि उहिदेदार आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे आबाद ऐं शाद रखे। अवां जेके इमाम पाक जी मोहब्बत में हली आया हो अल्लाह साईं सोने इमाम हुसैन साईं जे सदके अवां खे अवां जा घर बचड़ा वेड़ा सल आबाद ऐं शाद करे। दोस्तो, बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शाना त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु, ऐ ईमान वारो अल्लाह पाक ईमान वारनि खे इरशाद को फरमाए, ईमान वारो इस्तईनु मदद हासिल कयो बिस्सब्र वस्सलाह नमाज खां ऐं सब्र खां। इन्नल्लाह मा साबिरीन, बेशक अल्लाह
सब्र करण वारन जी मदद फरमाईंदो आहे। प्यारा मुसलमान भाइरो, हिन आयत करीमा में अल्लाह से खास ईमान आने वारन के मोमिनन के इरशाद फरमायो, ईमान वारो जई दुनिया में मां अवां खे पैदा कयो वा आंदो वा, इन्हीं में दुख भी आहिनि सुख भी आहिनि। सुखन ते तव्हां के शुक्र करणो आहे, दुखन ते तव्हां के सब्र करणो आहे, ऐं नमाज खां मदद वठणी आहे, सब्र करणो आहे। ऐं ईमान वारो जे ये दुख तकलीफ़ूं तव्हां बर्दाश्त करे वया, क़यामत जे ॾियारे तव्हां जे लाइ बग़ैर हिसाब जे अजरे अज़ीम आहे। जिनजो को शे कोने, जिनजो को हिसाब कोने, बग़ैर बेहिसाब अल्लाह साईं अजरे अज़ीम अता फरमाईंदो जन सब्र करे। अल्लाह जे बानन ते दुख आया, खुदा जे नबियन सगोरन ते भी तकलीफूं इम्तिहान आया। मुझा प्यारा मुसलमान भाइरो उन्हनि सब्र कयो ऐं चवंदा रहिया, तेरा दर्द मेरा दरमां, तेरा गम मेरी खुशी है, तेरा दर्द मेरा दरमां, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है। अल्लाह जा बाना सब्र कंदा रहा मुझा प्यारा दोस्तों। ऐं अल्लाह पाक उन्हनि खे इरशाद फरमायो जे अवां सब्र जी कोशिश कई, मदद मां कंदुसि, अवां कोशिश कजो। इन्नल्लाह मा साबिरीन, पो मां रब सब्र करण वारन जी मदद फरमाईंदो आहियां। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां के सब्र जी तौफीक अता फरमाए। जे इंसान सुखन में शुक्र कंदो आ, अल्लाह साईं वरी उन्हनि एहसाननि में नेमतुनि में इज़ाफ़ो कंदो आ। पर जे दुख तकलीफ़ बीमारीअ में मुझा प्यारा मुसलमान सब्र कंदो आ, अल्लाह ताला उन जे सवाब में बीणा टीणा इज़ाफ़ा फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। करबला जे मैदान में इमाम आली मकाम रहंदी दुनिया के करे ॾेखारियो त सब्र छाके चइबो आहे, सब्र कीअं कबो। अॻिते वारी आयत में अल्लाह फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तलू फी सबीलिल्लाह अमवात। ऐ मुसलमानो मोमिनो, न चओ वास्ते उन्हनि जे जेके मां अल्लाह जी राह में पंहिंजूं जानियूं कुर्बान करे विया। मुंहिंजे लाइ, माल जे लाइ न, बचन जे लाइ न, मिल्कियत जे लाइ न, सियासी चक्कर में न, मां अल्लाह जी रज़ा ख़ातिर, मुझे दीन ख़ातिर जेके पंहिंजा सिर कुर्बान करे वया, पंहिंजूं जानियूं कुर्बान करे वया, उन्हनि खे न चओ अर्ज़ था कयूं या अल्लाह, उन्हनि खे छा न चऊं। रब तो फरमाए अमवात, उन्हनि खे मुंहुं न चइजो, ईअं न चइजो त फिलानू मरी वियो, फिलानू गुज़ारे वियो, फिलानू फोत थी वियो, फिलानू विसाल करे वियो। जीअं अवां पंहिंजनि अज़ीज़नि इकारबनि जे लाइ जेके तुबई मौत गुज़ारे वेंदा आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हां अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियो, अदा फिलानू गुज़ारे वियो, अदा फिलानू मरी वियो, फिलानू क़तल थी वियो, फिलानू फोत थी वियो, वफ़ात करे वियो। अहिड़ा लफ़्ज़ उन्हनि जवाननि जे लाइ न ॻाल्हाइजो जेके मां अल्लाह जी राह में पंहिंजूं जानियूं कुर्बान करे विया आहिनि। सुभान अल्लाह। अर्ज़ था कयूं रब, उन्हनि खे छा चऊं, उन्हनि खे असां छा चऊं।
अल्लाह फरमाए तो बल अहया, बल्कि चो ये जियरा आहिन, ये जिंदा आहिन। सुभान अल्लाह। हाणे इन चवण में तव्हांजे लाइ हिकिड़ो मसइलो थींदो त तव्हां सोचींदो त कीअं जियरा आहिनि। जियरा आहिनि त खाइनि छा था, घुमनि फिरनि था छा? अव्हां खे इन हक़ीक़त जी ख़बर कान्हे, सम्झ शऊर कोन्हे। पर मां रब तव्हांखे ताक़ीद थो कयां, वलाकिन ला तशऊरून। अव्हांखे उन्हनि जी हयाती सम्झ में अचे या न अचे, पर तव्हांखे मञणो पवंदो, इहो अक़ीदो रखणो पवंदो त शहीद मुआ कोन्हे, शहीद जियरा ज़िंदा आहिनि। सुभान अल्लाह। बेशक हाणे मसलन असां अल्लाह साईं खे ॾिठो न आहे, मगर असां मञूं था, सम्झ में ॻाल्हि अचे या न अचे, मगर असांजो ईमान अक़ीदो आहे त अल्लाह आहे, बेशक रब आहे। वरी मुंहिंजा प्यारा आसमान ॾे निहारियो, एॾो वॾो आसमान बग़ैर थंब थोणीअ जे रब क़ाइम कयो आहे। सम्झ में त ॻाल्हि थी अचे, पर मञूं था अल्लाह पाक इहो क़ाइम फरमायो आहे। अहिड़ियूं खोड़ सारियूं अल्लाह जूं कुदरतूं आहिनि जेके असांजे सम्झ में कोन थियूं अचनि। अहिड़ा कई मौजज़ात आहिनि, अहिड़ियूं कई करामतूं आहिनि जेके असांजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि, मगर मञूं था त इहे सभु हक़ आहिनि। मुंहिंजा प्यारा असांजो अक़ीदो ऐं नज़रियो आहे, इहे सभु सही आहिनि, भली सम्झ में कोन थियूं अचनि ॻाल्हियूं। अल्लाह पाक फरमायो, जीअं तव्हांखे ॿियूं ॻाल्हियूं सम्झ में कोन थियूं अचनि, पर तव्हां मञो था, ईअं तव्हांखे मञणो पवंदो। सम्झ में ॻाल्हि अचे या न अचे, पर चवणो पवंदो त शहीद मुआ न आहिनि, जियरा आहिनि। सुभान अल्लाह। बेशक हाणे रहियो मसलो घुमण फिरण जो, उन जे लाइ अल्लाह पाक ॿी जाइ ते इरशाद फरमायो। अल्लाह पाक फरमाए तो वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता। इन्हनि शहीदनि जे लाइ लिखजो न, चइजो न, पर गुमान भी न कजो, सोचजो भी न त के ये मरी विया। हाँ हाँ तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे, शहीद जियरो आहे, छा थो खाए, किथे थो खाए, हले थो, घुमे थो या न। अल्लाह फरमाए तो इंद रब्बिहिम युरज़क़ून। अवां पंहिंजे घर मानी खाईंदा आहियो, को होटल ते मानी खाईंदो आहे, को आस्थाने जो लंगर खाईंदो आहे, को मदरसे जो लंगर फ़कर खाईंदो आहे, को कंहिंजे ओताक जो महिमान थींदो आहे, को पंहिंजे घर खाईंदो आहे। बारी ताला फरमायो शहीद जो उहो दर्जो ऐं मक़ाम आहे जो मां अल्लाह जी बारगाह में मलाइक दस्तरखाना बिछाणा करे जन्नत जा ताम रखंदा आहिनि। मुंहिंजा शहीद उहे जन्नती ताम खाईंदा आहिनि। सुभान अल्लाह। हाणे खाधो पीतो क़ुरान मां साबित आहे। रहियो मसलो घुमण जो, हलण फिरण जो, हदीस पाक में अचे थो हुजूर नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत जाफ़र तैयार जी शहादत खां बाद हिकु दफ़ो मस्जिद नबवी जे अंगण में जलवा फरोज़ हुआ। सुभान अल्लाह। सहाबा कराम चारई यार मुझे हबीब सां गॾु हा। महफ़िल लगी पई आ। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली। जिस वक्त थे उनकी खिदमत में अबू बकर उमर उस्मान अली, उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। अरे तकबीर, अरे रिसालत, अरे तहकीक,
प्यारा मुसलमान भाइरो मस्जिद नबवी सुभान अल्लाह जंहिंजी हिकिड़ी नमाज हज जेतिरो सवाब थी रखे सुभान अल्लाह हज जेतिरो सवाब मुंहिंजा दी दोस्तो असांजे शहर जो शाइर आहे लहर मास्तर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो वसन था नूर जा बादल सुभान अल्लाह जिते वसन था नूर जा बादल मिसल शब लम मदीने में खुशिय में खल्क सारी आ न गणती गम मदीने में वसन था नूर जा बादल सुभान अल्लाह अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा फरोज अचानक मदीने जे साईं फरमायो व अलैकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू मुझे महबूब जे गुलामन दरवाजे ने न्यारो जॾहिं ॾे न्यारो को अचण वारो नज़र कोन आयो कंहिंजो आवाज़ बि ॿुधण में कोन आयो मदीने जे साईं कंहिंजे सलाम जो जवाब ॾिनो आहे अर्ज़ करण लॻा सोना कुर्बान वञो अवां हाणे हाणे ताज़ो ताज़ो सलाम जो जवाब ॾिनो आहे असांखे अचण वारो नज़र कोन आयो असांखे कंहिंजो आवाज़ ॿुधण में कोन आयो कुर्बान वञो असां सोचूं पिया अवां कंहिंजे सलाम जो जवाब ॾिनो आहे हसनैन करीमैन जे नाले साईं फरमायो मुंहिंजा ग़ुलामो मां हितां वारे कंहिं माण्हूअ जे सलाम जो जवाब कोन ॾिनो आहे मोमिननि जे मौला हैदर करार जो भाउ हज़रत जाफर तैयार जंग में शहीद थी वियो आहे साईं जॾहिं हज़रत जाफर तैयार जॾहिं अल्लाह जी बारगाह में पहुतो ॿई बाहूं शहीद हुयूं रब फरमायो मलाइको हज़रत जाफर खे ॿिन्ही बाहुनि जी जाइ ते ॿ जन्नती पर लॻायो जॾहिं ॿई पर लॻा हज़रत जाफर तैयार अर्ज़ कयो मुंहिंजा रब हे बाज़ू बाहूं कमकार जे लाहूं जुअन ऐं पर हूंदान उॾाम जे लाइ हाणे पर मिलियान इजाज़त ॾे त हिकु भेरो वञी मदीनो ॾिसी अचां सुभान अल्लाह मदीने जो दीदार करे अचां मदीनो शरीफ ॾिसी अचां जंहिंजे लाइ बेटा साहब फरमाईंदो आहे मौला मदीनो निखार ओए भली मार लहन उजागा खिल जा सुभान अल्लाह मौला मदीनो निखार ओए भली मार लहन उजागा खिल जा वो हजरत जाफर तैयार थे अल्लाह से इजाजत ॾिनी वो उडरी आयो ऐं जॾहिं मुंहिंजे मथां नज़र पई त मूंखे सलाम कयाई अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू मां बोल शहीद खे सलाम जो जवाब ॾिनो आहे मालूम छो शहीद ज़िंदाबाद ऐं जिते चाहींदा आहिनि उते जो सैर बि कंदा आहिनि ऐं अॼु असांखे उमेद आहे त जन शहीदनि जो असां पिया ॾिहाड़ो मल्हायूं उर्स शरीफ़ पिया मल्हायूं मुंहिंजा प्यारा दोस्तो से सिर्फ़ शहीद कोन्हे शहीदनि जा सरदार मुंहिंजे महबूब करीम जा प्यारा मुझे सुने हबीब जा बचड़ा अज असांखे उम्मीद आहे करबला जा शहीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़यादत में जामे इस्लामिया मस्जिद में ईंदा असां तव्हांखे मुंहिंजा प्यारा शाबाशी भी ॾेई वेंदा असांजा नाला नोट करे वेंदा छो त असां उन्हनि जे लाइ नारो हयूं वेठा आहियूं त कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थिबे हो वसंदो ककर हुसैनी
का बुगाल काने तो हलंदो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वो वसदो कर हुसैनी कुल वेझड़ा थी वो वसदो कर हुसैनी महबूब जे बचन कई खे न कस लगिया सहरियूं महफिलूं छो न मल्हाईंदा जन्नते छपर हुसैनी कुल वेझड़ा थी वो हलंदो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा थी वो वसंदो कर हुसैनी प्यारा मुसलमान भाईरो अल्हम्दुलिल्लाह शहीद जियरान हलन घुमन था उडामन था अने शहीद त जियरो आ पर पाण वारा जेके माइट गुज़ारे विया को बुखार में वियो को पेट जी बीमारी में वियो मुंहिंजा बि दोस्तो के कहिड़ी बीमारी में विया इहे जेके गुज़ारे विया ओ मुंहिंजा दोस्तो इहे बि जियरा आहिनि ज़िंदा आहिनि सुभान अल्लाह बेशक ये जेके आम माण्हू गुज़ारे विया मुसलमान जेके शहीद कोन्हे उहे माण्हू बि जियरान छाजे लाइ अल्लाह जे महबूब फरमायो जॾहिं तव्हां कब्रिस्तान वञो कब्रिस्तान खां गुज़रो त तव्हां सलाम कयो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर कब्रिस्तान वारो अवां ते सलाम सलामती हाणे अबा सलाम मुए खे कबो आहे या जीअरे खे सलाम हमेशा जीअरनि खे कबो आहे उत सलाम कबो आहे जिते जवाब जी उम्मीद हुजे मालूम छो त इहे असांजा जेके अबाना ॾाॾाणा माइट मिट गुज़ारे विया आहिनि इहे बि ज़िंदा आहिनि जीअरा आहिनि हिकिड़ो ॾिठो वाक़ियो ॿुधायां हाला जो बुजुर्ग आहे हाला जो सही मखदूम नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह मशहूर बुजुर्ग आहे साईं जी आदत मुबारक हूंदी हुई त हर नमाज़ जमात सां पढ़ंदा हिकिड़ो दफ़ो छा थियो विची जी नमाज़ हुई साईं जी अख लॻी वई खलीफ़े बि सोचियो त भला साईं जी तबियत नासादा या कुझु आहे हाणे कहिड़ो भला आराम फिटायां पंहिंजी मर्ज़ी सां उथंदा नमाज़ पढ़ंदा जमात थी वई हाणे उहो दौर बि अहिड़ो हो जो पहिरीं बांग सां हर मुस्लमान कारोबार छॾे नमाज़ पढ़ंदो हो अॼुकल्ह वारो हिसाब त कोन हो जो विची वारी नमाज़ सांझी ताईं पई हलंदी आहे हिकिड़ो पियो ईंदो आहे जो सांझी अॻी वारी विची ताईं हलंदी आहे इहो दौर त कोन आया यकमुश्त जमात थी नमाज़ पढ़ी हलिया विया पंहिंजे कारोबार साईं जी अखि खुली पुछा कई ख़लीफ़ा नमाज़ किसे नमाज़ पढ़ी वई आहे नमाज़ थी वई साईं फरमाए तोखे ख़बर आहे त मां हमेशह जमात सां नमाज़ पढ़ंदो आहियां सॾु करी आहे कि भला मूं सम्झो शायदि तबियत नासाज़ आहे इन जे करे मुनासिब न सम्झो साईं फरमायो हाणे हिकिड़ो कमु कर कौरो खण कौरो पाण वटि लाल में करो बि चवंदा उन अपर सुध में वरी कौरो पाण वटि करो बि चवंदा करो खण हल ॿार जंहिं वक़्त में हाला शहर खां उन वक़्तु साईं पुराणे हाले रहंदा हुआ शहर खां ॿाहिरि हलिया कुझु फ़ासिले ते कब्रिस्तान हुयो हुकुम इहो आहे हुकुम त कब्रिस्तान ॻोठ खे वेझो हुजे ऐं मस्जिद थोरो भली परे हुजे पर हाणे आबादी थी विया वॾी मस्जिद जे आजू बाजू मकान थी विया आहिनि उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे मना कोन्हे पर साईं फरमाए भलो इहो आहे त मस्जिद परे हुजे
ऐं कब्रस्तान वेझो हुजे। मस्जिद परे हूंदी, जेतिरा ज्यादा कदम खणंदासीं ओतिरियूं नेकियूं वधंदियूं। ठीकु। ऐं कब्रस्तान वेझो हुजे, उनजो मतिलबु त जॾहिं बि ॻोठ मां निकिरंदासीं कब्रस्तान ते नज़र पवंदी, नफ़्स मरंदो, तकब्बुर मरंदो, मौत यादि ईंदो। मुंहिंजा प्यारा, इहा यादगिरी ईंदी त यार अॼु न सुभाणे असांखे बि हिते अचणो आहे, असांखे बि हिते अचणो आहे, असांजो बि आख़िरी ठिकाणो ही आहे। मौत यादि ईंदो। ओ मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो, उनखे यकीनन खौफ़े खुदा थींदो, नफ़्स मरंदो। ये शेर यादि ईंदा त फ़ख़्र नाज़ एॾो बुलबुल करण कार नाहे, ही वण गुलाबी कैसा वफ़ादार नाहे। हितां पर हज़ारे उॾाण हलिया विया, छॾे तोखे तुंहिंजा अबाण हलिया विया। असुल बाग बाग़ीचो वफ़ादार नाहे, ही वण गुलाबी कैसा वफ़ादार नाहे। मुक़ाम ॻोठ जे पासे में हो। साईं ख़लीफ़े खे फरमायो वञ 11 कुल पर 11, हिकु दफ़ो अलम शरीफ़ पढ़, 3 दफ़ा सलात सगोरी पढ़ी, मां मखदूम नूह जे पारां वञी इन कब्रस्तान वारनि खे सवाब बख़्श। पोइ मुंहिंजो नालो वठी चओ त मखदूम नूह जी नमाज़ क़ज़ा थी, जमात खां रहिजी वई आहे, तव्हां मुंहिंजा 2 ॼणा उथी अचो। साईं जो फरमाए भई 2 ॼणा अचो ऐं मूंसां गॾु बीहो त मां वो नमाज़ जमात सां पढ़ां। ख़लीफ़े कुल पढ़िया, अलम शरीफ़ पढ़ी ऐं ख़त्मो बख़्शो मुक़ाम वारनि खे ऐं चवण लॻो त साईं जो हुकुम आहे मखदूम साहब जो त अवां मुंहिंजा 2 उथी अचो। तो साईं तो फरमाए जमात करे नमाज पढ़ो। खलीफे जो पैगाम ॾिनो, साईं जी सवाने हयात तारीख़ ज़िंदा हुआ। मुंहिंजा प्यारा लिखे थी त 2 ॼणा न सॼो कब्रस्तान उथी भी रहियो। सभई मुआ जीअरा थी उथी भी रहिया, कफन पाए आया मखदूम साहब ॾे, साईं नमाज पढ़ाई, उहे सभु पोयां बीठा। नमाज पढ़ी साईं मखदूम साहब ज़िक्र में मशगूल थी वियो। हाणे शहर ॾे अचे पियो त इहे सभई कफन पातल ख़ुदा जा बाना सभु साईं जे पुठियां। सुभान अल्लाह। जॾहिं ॻोठ खे शहर खे वेझा आया, ख़लीफ़े अर्ज़ कयो साईं हिननि जे लाइ छा हुकुम आहे? साईं मखदूम साहब पोइते निहारियो त सभई अचनि पिया, अछो अछ लॻी पई आहे। फरमायूं ख़लीफ़ा हिननि खे मोटा, चओ त हाणे अवां वापसि हलिया वञो, महिरबानी। उहे त मोटी विया, पर मखदूम साहब फरमायो ख़लीफ़ा सुठो छो जो यादि ॾियारी, हिन यादि ॾियारी हा त इहे सभु शहर में काए पना पंहिंजे पंहिंजे घरनि में हलिया वञनि। हा मालूम छो ये आम मानू जेके न ये भी जिंदा वो जिंदगी जा किस्म। हिकिड़ा मानू बंगलनि में जिंदगी गुज़ारनि था, हिकिड़ा मानू 4 काठियूं हणी मथां कपिड़ो विझी उते बि जिंदगी गुज़ारनि था। के मुंहिंजा प्यारा कखाने घरनि में आहिनि, के ओताकुनि में, के बंगलनि में, के किथे, के शाही महलनि में। जिंदगी जो फ़र्क़ु आहे। ईअं रब थो फरमाए जीअरा इहे बि आहिनि, पर इन्हनि जी ज़िंदगी में शहीदनि जी ज़िंदगी में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। शहीद अहिड़ो जीअरो आहे जेको मां रब वटि खाईंदो पीअंदो आहे ऐं जिते जो चाहींदो आहे इजाज़त वठी उते जो सैर बि कंदो आहे। भला किला तशूरून इहे ॻाल्हियूं तव्हांजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि, तव्हांखे सम्झ में कोन ईंदियूं, पर तव्हांखे मञणो पवंदो त शहीद ज़िंदा हुआ, शहीद जीअरो आहे। तव्हांखे इहो अक़ीदो रखणो पवंदो। हाणे सलाद खे भेरो ॾियो त हलूं इमामनि जी बारगाह में। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों, जिक्र आल बैत, जिक्र पंचन पाक में
मदीने जे साईं जो पंहिंजो मकाम आ, पंहिंजो शान आ। अल्लाह पाक फरमाईंदो आ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझा महबूब अमा रहमतुल लिल आलमीन आयो मिल्लतुल अर्श इला तहतुस सरा कुल्लुहुम यतलुबून रदाई व अना अतलुब रदाक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा सोना मुझो ओ महबूब आई, ओ प्यारो रसूल आई जो बिनी जहानन वारा चवंदान रब तू राज़ी थी, मां इन्हनि जो रब चवंदो आहियां मदीने वारा तू राज़ी थी। तू मुझी पसंद आई, तू मुझी चाहत आई। इमामन जा नाला पोइ खणंदुसि, मदीने जे साईं जो नालो कई रखियो अल्लाह, रब करीम नालो रखियो। ऐं ख़बर अथव अल्लाह से महबूब जो पहिरियों नालो अहमद रखियो या मोहम्मद रखियो? मोहम्मद सल्लल्लाहु। जॾहिं साईं जो नालो ॿुधो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुयो। मदीने जे साईं फरमायो दुनिया में वॾे बख़ील हुआ जो मुंहिंजो नालो ॿुधी ऐं सलात न पढ़ी, उनखे साईं वॾो बख़ील कयो आहे। ओ मुझा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब जा असुल ब नाला रखिया आहिनि। हिकु मुहम्मद आ, ॿियो अहमद आ। अहमद आसमानी नालो आ ऐं मुहम्मद ज़मीन ते पुकारियो वेंदो आ। ॿई नाला मुंहिंजे हबीब जा आहिनि। पर साईं मखदूमुल मखादिम साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हिकिड़े किताब में साईं जा हज़ारों नाला बयान, सुभान अल्लाह, हज़ारों नाला सिफ़ाती, पर असुल अल्लाह साईं मोहम्मद वरतो महमूद मजा। छा मां वरतो? महमूद नालो अल्लाह जो आ, जंहिंजी तारीफ़ आ घणो सारायल, घणी तारीफ़ कयल, सो अल्लाह जो नालो आ। रब महमूद मजा वरी मोहम्मद वरतो। मोहम्मद जी माना आहे जंहिंजी तारीफ़ खुटे ई न, सुभान अल्लाह। अल्लाह जी माना महमूद जी तारीफ़ कयल ऐं मोहम्मद जी माना जंहिंजी तारीफ़ खां पोइ तारीफ़ खुटे ई न। अल्लाह से पंहिंजे महबूब जो नालो रखियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं नालो आयो त मदीने वारे साईं रब करीम जी हमद शुरू कई, तारीफ़ शुरू कई। अल्लाह साईं वरी उन तारीफ़ जे करे नबी साईं जो नालो रखियो अहमद। अहमद माना हमद करण वारो, अल्लाह जी तारीफ़ करण वारो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब जा नाला रखिया, ये महमूद मां कढिया। हाणे रब थो फरमाए असां अयबअसक रब्बुक मकामम महमूदा। मुझा महबूब महमूद मजा नाला मूं तुंहिंजे मथां रखिया, पर वाइदो थो कयां क़यामत जे ॾियारे इहो मक़ाम महमूद ई तुंहिंजे हवाले करे छॾींदुसि। यो मकाम महमूद कॾहिं ॾींदो रब करीम? जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइम थींदो, असां सभई गुनाहगार महबूब वटि वञी गॾु थींदासीं। अर्ज़ कंदासीं आका ओ मुंहिंजी पारत थई पगदार। हर को चवंदो मुंहिंजी पारत थई पगदार। ॾही जी रात आ, आशूरे जी रात आ, गॾिजी चओ कहीं न कंहिं जी फरियाद क़बूल पहुंची। ओ मुंहिंजी पारत थई पगदार, मुंहिंजी पारत थई पगदार। मोहम्मद सोना तू त नंगी नगदार, मुंहिंजी पारत थई पगदार। सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब
जी बारगाह में गॾिजींदासीं आमना जो लाल असां सां गॾिजी हलंदो लिवाउल हम्द झंडो साईं जे हथनि में हूंदो जॾहिं अर्श अज़ीम खे वेझा ईंदासीं सुहिणो हबीब अर्श अज़ीम जे हेठि सजदो फरमाईंदो सजदे में वेंदा मदीने जे साईं जा ज़ुल्फ मुबारक सभु ज़मीन ते खिंडरी पवंदा मुंहिंजा प्यारा अल्लाह पाक फरमाईंदो इरफ़ा रास कया मुहम्मद मुंहिंजा राणा मथो मथे खण सलतो त बुखारी शरीफ जी हदीस आहे मुंहिंजा हबीब घुर छा थो घुरी ज़ुल्फ मथे खण मुंहिंजा हबीब अल्लाह जा महबूब सजदे में हूंदा हिकु उर्दू वारे आशिक़ वहा जी ॻाल्हि कई वहा जो तर्जुमो वहा जो मंज़र ॿुधायो फरमाए तो सरे अर्श सजदे में सर को झुकाया बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया खिंडरी पवंदा अल्लाह से पाण पंहिंजे कुदरत वारे हथनि सां जीअं मुंहिंजा प्यारा कंहिंखे भाकुर पाए उथारजे ईअं अल्लाह पाक इरशाद फरमाईंदो खुदा ने ये कह कर नबी को उठाया कि प्यारे तेरे गैसू क्या मांगते हैं जुल्फ छा गुरन मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मेरे गैसू की है यही दुहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई मेरे गैसू ये दुआ मांगते हैं अरे रिसालत हाणे अल्लाह से छा फरमाइंदो रब ने फरमाया न घबरा मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद जिसे चाहे बख्श वाले मोहम्मद के प्यारे तेरी हम रजा चाहते हैं यो हुंदो मकाम महमूद जिते अल्लाह से पंहिंजे हबीब खे विहारींदो फरमाईंदो मुंहिंजा महबूब हाणे सभु तुंहिंजे कम हवाले आहे तुंहिंजे हिसाब किताब तुंहिंजे हवाले आहे जेके वणी उनखे दोज़ख ॾे मोकिल जेके वणी जेके जन्नत ॾे मोकिल प्यारा मुस्लमान ॿाहिरो मुंहिंजे हबीब जो शान मकाम मुख़्तसर हज़रत मौला अली शेर खुदा रदी अल्लाह ताला नो सो हैदरे करार जिंदे ला आमना जे लाल फरमायो अन नज़रो इला वजह अली इबादा मोमिनो अली जो दीदार खुदा दी इबादत आ कुछ मानू अर्ज करण लगा सोना अज त हैदरे करार हयात आ ज़ाहिरा उन्हनि खे त सवाब मिलंदो जेके ॾिसनि पिया पर जॾहिं मेमण ॻोठ वारा ईंदा उन टाइम हैदरे करार त कोन हूंदो उन्हनि खे इबादत जो सवाब कीअं मिलंदो आमिना जे लाल फरमायो अज़िक्र अली इबादा उन्हनि माण्हुनि खे खपे त अलीअ जो ज़िक्र कनि हैदर जूं महफ़िलूं मल्हाइनि अलीअ जो ख़ूब चर्चो कनि ज़िक्र कनि मां उन रब करीम उन्हनि खे बि इबादत जो सवाब अता फरमाईंदो हज़रत अम्मा फ़ातिमतु ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा वा महबूब जी न्याणी वा पाक शहज़ादी सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा यानी खातून जन्नत पे लाखों सलाम मुस्तफा जाने नबी की लाडली बेटी रानी वली की माँ शहीदों की जहाँ जलवा
नबूवत का, विलायत का, शहादत का। सुभान अल्लाह। क्या मजे जी पुल सिरात वारी पुल तां गुजरंदी 70,000 हूरन जे झुरमट में, सुभान अल्लाह। जुलूस में अल्लाह से फरमाइंदो मोमिन आयो, गैर आयो, पंहिंजा आयो, जेके भी आयो, अखियूं हेठि बंदि कयो, गर्दनूं झुकायो, अर्ज़ कंदा मौला मसे मसे पे दीदार थिया। रब फरमाईंदो नज़रूं झुकायो, अखियूं पूरियो, हेठि गर्दनूं झुकायो, तां त मुंहिंजे महबूब जी लाडली न्याणी पर्दे में गुज़री जन्नत में दाख़िल थी वञे। सुभान अल्लाह। मदीने जा साईं अर्ज़ कंदा मौला मुंहिंजी त न्याणी आ, भला मां बि नज़रूं झुकायां, आऊं बि अखियूं बंदि कयां? अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा महबूब अॼु तव्हां बि नज़रूं झुकायो। छाजे लाइ? मदीने वारी हालत में अवां जी न्याणी कान पई वञे, अॼु अजीब हालत में आ। मथे ते हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो रत मां बुॾियल पहिरान रखियल आ, दस्तार रखियल आ, ऐं खाॿे हथ ते साॼे हथ ते इमाम हसन जो ज़हर मां बुॾल चोलो उहो हथ ते आ, खाॿे हथ ते इमाम हुसैन जो रत मां भरियल पहिरान रखियल आ, ऐं चवंदी पई वञे बेटी तेरे रसूल की मौला फरियाद लाई है, मारा है मेरे लाल को मौला दुआई है। मुंहिंजा मौला मुंहिंजे घोट छा जुर्म कयो, जेके बेदर्दी सां शहीद कयो हो, मुंहिंजे हसन छा कयो, उनखे ज़हर ॾिनो वियो, मुंहिंजे हुसैन खे बेदर्दी सां करबला जे मैदान में शहीद कयो हो। मुंहिंजा महबूब इन हाल में अवां जी न्याणी मूंखां इंसाफ़ वठण अचे पई सोना, अॼु हिन हाल में अवां बि ॾिसी कोन सघंदो। अम्मा फातिमा ज़हरा जेके अल्लाह सां एतिरी मोहब्बत, हिकिड़ी राति बरकातु नमाज़ नफ़ल शुरू कयई, हिकिड़ी रकात में अल्लाह जो सॼो क़ुरान पढ़ी वई, वरी ॿी रकात में कोशिश कयई त ॿियो ख़त्मो कढां, 28 सिपारा पढ़ियाई, एतिरे में मौज़न बांग चई, अम्मा रोई ॾिनो, अर्ज़ कई मौला रात खे वॾो करी हा त मां कर ॿियो ख़त्मो बि पूरो करे वठां हा। सुभान अल्लाह। सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा व सलावतुल्लाह अलैहा। मोजा प्यारा दोस्तो, शाना वारा हसनैन करीमैन, सुभान अल्लाह। इमाम हसन इमाम हुसैन जॾहिं दुनिया में आया त हसन जो नालो अली साईं रखियो हमज़ो, इमाम हुसैन जो नालो रखियो जाफ़र तैयार। थोरा ॾींहं गुज़रिया, आमिना जो लाल आयो, पाण फरमायूं हैदर करार तूं बाबो आहीं, बाबो ई नालो रखंदो आहे पंहिंजे बचनि खे। मां नथो चाहियां त तुंहिंजा नाला मटियां, पर उमिर तो रब करीम मूंखे हुकुम कयो आहे त मां ॿिन्ही शहज़ादनि जा अल्लाह जे हुकुम सां नाला मटियां। हमज़ो बि भलो नालो आहे, पंहिंजे चाचे जो नालो आहे, ऐं हज़रत जाफ़र मुंहिंजे सौट जो नालो आहे, तुंहिंजे भाउ जो नालो आहे, मूंखे इतराज़ कोन्हे, पर अल्लाह सिधो फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजो नालो बि मां रब रखियो आहे, मां चाहियां थो तूं मुंहिंजी पसंदि आहीं, मूं नाला रखिया हसनैन करीमैन वरी तुंहिंजी पसंदि आहिनि, मां चाहियां थो इन्हनि जा नाला बि मां रब करीम पाण रखां। वॾे जो नालो हसन रख, नंढे जो नालो हुसैन रख, ॿिन्ही जी माना हिकिड़ी आहे हसीन, सुभान अल्लाह। हुस्न वारा खूबसूरत। ऐं मुंहिंजा महबूबा जो नालो मोहम्मद अहमद मूं महमूद मां वरितो, ऐं हसन हुसैन मां पंहिंजे हुस्न मां कढियां, सुभान अल्लाह। पंहिंजे हुस्न मां कढियार, जन्नत जे पर्दे जे पुठियां मूं लिकाए रखिया। ये मुंहिंजा नाला इमाम हसन हुसैन जे मथां रखो। मुंहिंजा प्यारा एॾा प्यारा एॾा लाडला जो ज़ोहर जी नमाज़ आ, अॻी जी नमाज़ आ, शहनशाह दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते आहिनि, महराब में नमाज मुसल्ले ते नमाज पढ़ाइनि था पिया, अॻी वारी नमाज़ आ। मुंहिंजो सोनो इमाम पाक इमाम हसन साईं, इमाम हुसैन साईं जेके पंहिंजा जन्नती सरदार आहिनि, ॿई ॼणा नंढड़ा आहिनि,
किरन था उथन था दौड़ंदा अचन पया सहाबा किराम सुफू बजो नमाज में बीठा उन्हनि जे विचों सिधो मदीने वारे साईं ॾे हलिया विया अल्लाह जा महबूब सजदे में हा हिकिड़ो हिन पासे कुल्ले मुबारक ते सवार थी वियो ॿियो शहज़ादो हिन कुल्ले मुबारक ते सवार थी वियो सुभान अल्लाह हाणे शान ॾिसो अल्लाह जा महबूब सुभान किराम फरमाइंदा आहिनि लाज़िम आहे असां बि सजदे जे लाइ उथियासीं त अॻिते ते नज़र पई थिए सुभान मदीने जे साईं रुक जी सजदे मां मथे खयो अल्लाह अकबर करे उथिया हाणे थोरो उथी पोइ वरी ॿिन्ही हथनि सां हिकिड़े पासे इमाम हसन खे सवलो करे खणी नमाज़ हले पई खणी हेॾां वरी हेॾां रुख करे इमाम हुसैन अली सलाम खे कुल्ले मुबारक तां हटाए हेॾां था उथी थी रहिया मथे सुभान हिकिड़ी रकात थी वई ॿी रकात नमाज़ हले पई ॿ टे माण्हू ॿाराड़ी जा आया ॿाराड़ी जा माण्हू उन्हनि खे ख़बर कान्हे जीअं पाण वटि को छोकिरो जे अॻिते हलियो वञे या के सिप में डोड़े त जेको नमाज़ खां फारग आहे ॿाहिरियों आयो आहे उहो हथ न कंदो छोकिरा हट नमाज़ पई हले हिन पासे निकिरी वञ त उहे जेके ॿ टे माण्हू आया उन्हनि सॾ कया ओ छोकिरो पोइ हिते हटो नमाज़ पई हले महबूब ने नमाज़ में ॿुधो नमाज़ ईअं पे हली जॾहिं सलाम वरायूं पाण कावड़ जी रुख हेॾां करे फरमायूं ये केर हा जेके इमाम हसन हुसैन खे सॾे रहिया हा जिन हकलू ॾिनूं त पोइते हटो ये केर हा असाबन सगोरन पर अर्ज कयो सोना असां कोन आयूं के नवां आया आहिनि उहे नमाज़ पढ़ण पिया शायदि इन्हनि मां हुजे मुंहिंजे आका फरमायो इन्हनि खे चओ नमाज़ असांजी आहे क़ुरान असांजो आहे इस्लाम असांजो आहे ईअं सम्झो नबूवत इनके घर की है विलायत इनके घर की है इमामत इनके घर की है शहादत इनके घर की है गुनहगारो न घबराओ शफाअत इनके घर की है बरोज़ महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत इनके घर की है प्यारा मुसलमान भाई साईं फरमायो जेके नमाज पढ़िया पढ़े मुझे शहजादन के कदे भी छॾ न करे हकलू न दे नमाज असांजी आहे क़ुरान असांजो आहे दीन असांजो आहे बे के कहिड़ी ज़रूरत आहे जो मुझे शहजादन अॼुकल्ह आज़ान खां पहिरीं दुरूद पढ़ूं त एतिरा हेॾा नमाज ॾिसो ऐं शहजादन सां प्यार बि ॾिसो सुभान प्यार बि ॾिसो मुझा प्यारा एक रिवायत में पढ़ियो तो हुजूर अली सलाम एक सफर में हुआ अम्मा खातून जन्नत भी गड्ढा पर्दे में थोरो रोअण जो आवाज हुयो मदीने जे साईं फरमायो केर थो रोए खबर पई इमाम हुसैन थो रोए इमाम हसन था रोए अल्लाह जा महबूब बर्दाश्त करे कोन सघिया वेझा आया फरमायूं सैयदा फातिमा शहजादा छो था रोन बाबा उञवा थिया उञ लगी आ फरमायूं कई वटि पाणी हुजे त खणी अचे कई वटि बि पाणी कोन हो मुंहिंजे महबूब फरमायो सैयदा तैयबा ताहिरा हिकिड़ो शहजादो पर्दे खां मूंखे ॾे इमाम हसन वरितो पोइ माउन हीअं करे पाण सां सीने सां लाए पंहिंजी ज़ुबान मुबारक इमाम हसन जे वात मुबारक में दाख़िल कयूं मुंहिंजा प्यारा इमाम हसन साईं करीमन जी ज़ुबान चूसींदा रहिया तव्हांजो ढो थी वियो ख़ामोश थी विया महबूबन फरमायो इमाम हसन संभालियो हुसैन मुंहिंजे हवाले कयो वरी इमाम हुसैन खे वरिताऊं साईं इमाम पाक जे वात मुबारक में पंहिंजी ज़ुबान मुबारक दाख़िल कयूं इमाम हुसैन अलैहिस्सलाम भी ईअं ज़ुबान चूसींदा रहिया तांजो सुकून थियो आराम थियो अल्लाह के महबूब वापस कयो मुझा प्यारा दोस्तों ही उहे जवानन
जे उञवा थियनि त महबूब बिनी जहाननि जो सरदार पंहिंजो ज़ुबान मुबारक चूसाईंदो। सुभान अल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि मखदूम साईं महमूद हाशिम जे हवाले सां सुभान उन खां पोइ करबला साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखनि था, रवायत आणनि था त हिकु दफ़ो ॿई शहज़ादा घर जे अॻियूं रांदि पिया खेॾनि सुभान त हिकिड़ो उठ गुज़रियो। उन उठ ते अरबनि जा ॿार वेठा घुमनि पिया त ॿई शहज़ादा हसनैन करीमैन हिक ॿिए खे चवण लॻा, पाण बि तयारु थियूं, हलूं नाना साईं वटि। नाना खे अर्ज़ु कयो त असांखे बि को अॼु उठ जो मज़ो वठो। सुभान हे ॿिया ॿार पिया घुमनि, असां बि उठ ते सवार थियूं। ॿई ॼणा अम्मा ख़ातून जन्नत वटि आया, अर्ज़ु कयो अम्मा असांखे कपिड़ा पारा, विच वारियूं सीजूं कजल पारा, ख़ुशबू लॻा, असीं नाने साईं ॾे वञूं था। अॼु नाना साईं खे चऊं था त असांखे बि उठ जी सवारी जो मज़ो वठा, उठ ते सवार करा, असां मदीनो बि घुमूं ऐं मदीने जा बाग बि घुमूं। ॿई शहज़ादा तयार थी आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस में आया। महबूबन फरमायो, अॼु कहिड़ो अंगल खणी आया आहियो? अॼु ठही तयार थी शहज़ादा घोट बणिजी आया आहियो। ख़ैर त आहे, इमाम हुसैन साईं नंढड़ो आहे, अर्ज़ु थो करे नाना साईं असां अॼु ॾिठो आहे मदीने जा कुझु ॿार उठ ते सवार थी पे विया, उठ ते सवार थी मदीनू पे घुमिया, मदीने जा बाग पे घुमिया। असांजा प्यारा नाना साईं असांखे बि शौक़ु थियो आहे, अॼु उठ घुराए ॾे, असां ॿई भाइर उठ ते वेहूं सवार कयूं, मदीनो बि घुमूं ऐं मदीने जा बाग बि घुमूं। सुभान अल्लाह। साईं फरमायो, उहे त हुआ आम माण्हुनि जा ॿार अरबनि जा, अवां जन्नती जवाननि जा सरदार आहियो। सुभान सरदारनि जे लाइ सवारी बि सरदार हुजे। सुभान उठ घोड़ो कोन थो ठहे, पोइ फ़र्क़ु कोन रहंदो। नाना साईं उहा कहिड़ी सवारी आहे? अल्लाह जे महबूब फरमायो, अवां जे नाने जा कुल्ला मुबारक सुभान मुंहिंजे कुल्लनि ते सवार थियो। हज़रत इमाम हुसैन नंढड़ो बार बार सवाल पियो करे, नाना अवां में त महार कोन्हे। हुननि उठनि में महार आहे, ॿारनि जे हथ में महार आहे, जेॾां था मोड़िन, जेॾां था वराइनि, भियारिन, महार जे हिसाब सां अवां में महार कोन्हे। मुंहिंजे महबूब पंहिंजा ज़ुल्फ मुबारक खोलिया आहिनि, फरमायूं हिकिड़े पासे हे मुंहिंजी महार इमाम हसन जी आहे, हेॾां वारा ज़ुल्फ महार इमाम हुसैन जी आहे। हेॾां मोड़ींदो त बि मुड़ंदुसि, हेॾां मोड़ींदो त बि मुड़ंदुसि, भियारींदो त बीह रहंदुसि, विहारींदो त वेही रहंदुसि। ॿई कुल्लनि ते सवार थियो त अॼु अरबनि खे ख़बर पए त अॼु सरदारनि खे सवारी बि सरदार मिली आहे। पर हिकिड़ो कमु कयो, जेके उठण वारा घुमाईंदा आहिनि, ईद बया ते ईंदा आहिनि, टींगा टींगा खणी ईंदा आहिनि उठ, इहे वरी किरायो वठंदा, 10 रुपया ॿार, 20 रुपया ॿार, 25 रुपया ॿार, अहिड़े नमूने सां। मुंहिंजा शहज़ादो अवां खां भाड़ो कोन थो वठां, किरायो कोन थो वठां, अवां ॿई मुंहिंजे कुल्लनि ते सवार थियो। जंहिं वक़्त में मां उथी हलंदुसि पोइ मां दुआ घुरंदुसि, अवां आमीन चइजो, भाड़ो किरायो अदा थी वेंदो। अल्लाह 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 जे बाबू ॿिनी कुल्लनि ते शहज़ादनि खे विहारियो आहे। हिकिड़े शहज़ादे हिन पासे महबूब जे ज़ुल्फनि खे वरितो आहे, ॿिए हिन पासे वरितो आहे। अल्लाह जा महबूब उथी बीठा हसनैन करीमैन अर्ज़ था कनि, नाना हाणे दुआ घुरंदो या विच सफ़र में घुरंदो, आख़िर में घुरंदो? पाण फरमायूं हसनैन करीमैन दुआ हाणे घुरी था छॾियो। सुभान अल्लाहु अकबर। असां ग़रीबनि जा भाग खुली, असां गुनाहगारनि जा बेड़ा तरी पिया, दुआ कहिड़ी घुरियूं? अल्लाह जे महबूब हथ राखया, अर्ज़ कई मुंहिंजा रब करीम अॼु सवारियूं बि बेमिसाल, सवारी बि बेमिसाल, अॼु सवार नहीं सवारी जे सदके मुंहिंजी गुनाहगार उम्मत जो बेड़ो तार।
जॾहिं महबूब इहा दुआ घुरी त शहज़ादनि आमीन 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 चवनि। सुभान अल्लाह। मिठाई साहब फरमाए तो बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुनो सुर सभनि टांगे ते चढ़ी करे कंदो वर वेलिहनि पोइ मथां माज़ूरनि हो तो फरीद मोहतड़ा मानक मिट संदोम मुझो ऊंधा इय में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम पोइ सारियूं सद कंदोम मुझो कोहारो के चढ़णी। सुभान अल्लाह। अल्लाह जा महबूब दुआ कनि था पिया शहज़ादा आमीन आमीन चवंदा पिया अचनि। मिठाई साहब फरमाए तो केचा आयो काफ़िलो जिनजी तरह मुचारी तोड सिंगारियाऊं सैयद ते करहम झाकोड वो लख लहे पई लोड चीजां तन जतन दी। सुभान अल्लाह। अल्लाह जा महबूब अचन पिया ते वक्त में मदीने में दाखिल थिया प्यारा मुसलमान भाइरो हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो जॾहिं नज़ारो ॾिठो पाण महबूब खे मुबारक ॾिनो पाण इमाम हसन हुसैन खे मुबारक ॾिनो हसनैन करीमैन जा भाग सुभान अल्लाह वहा जी सवारी मिली आहे त मुंहिंजे महबूब फरमायो फारूक आज़म मूंखे त मुबारक ॾे महबूब अव्हां खे मुबारक हुजनि जो सवारियूं ॾाढियूं भलियूं मिलियूं आहिनि। ये सवारी भली आ त सवार भी केड़ा भलान अमीर उमर जे सवारी बिनी जहान जो सरदार आ त सवार जन्नती जवानन जा सरदार आहिनि। तारीख़ लिखियो आ जॾहिं मदीने जे माण्हुनि जो नज़ारो ॾिठो आ बेहोश थी किरी पिया अजीब नज़ारो आ हैरान थी विया ओ हिकु मां छा मुअल तुंहिंजी अखड़ियनि जो वॾा मर्द मथे रब थई मारे वॾा मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रूंदे रड़ंदे ॾिठम दाना दिले रब थई मारे दाना दिले रब थई मारे। चौक में आया चौक में उते वेठा इमाम हसन हुसैन साईं लही बीठा महबूबन बिनी जे हथर में बिनी जे हथर में अछर की झले ऐं हीअं करे पान फरमायूं मन अहब्बनी जन जी मूंसां मोहब्बत ऐं जन जी हिननि शहज़ादनि सां हिननि जी अम्मा सां हिननि जे बाबे सां सही मोहब्बत जेके कंदा जे अल्हम्दुलिल्लाह पाण हे मेलो मचायो वेठा सुभान अल्लाह। पाण जेको मेलो मचायो वेठा आहियूं अल्हम्दुलिल्लाह सच्चा आहियूं सच्ची मोहब्बत सां वेठा आहियूं। मिठाई सां फरमाईंदो आहे पखी चवाई पिरनि जो हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तूं कढ न कंहिंजी कान पोइ हेड़ी कर रिहान जा आहे पिरनि जे पार जी। तरीक़ो ही आ त अहल बैत जो ज़िक्र कजे उन्हनि जी तारीफ़ कजे उन्हनि जो मक़ाम अचण वारनि जवाननि खे ॿुधाइजे त अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम छा आहे अम्मा ख़ातून जन्नत जो शान छा आहे हसनैन करीमैन जो मान शान छा आहे। मुंहिंजा प्यारा कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। अल्लाह पाक हीअ मोहबत घुरी वरिती मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे चओ अव्हां खे मुंहिंजे दरवाज़े तां जो कुझु मिलियो आहे इन जो एवज़ो न खपे जेकॾहिं तव्हां चओ था त असां उजूरो ॾियूं बदिलो ॾियूं त पोइ मुंहिंजे अहल बैत जो ज़िक्र कजो मुंहिंजे अहल बैत जी इज़त कजो अहल बैत सां चङो हलजो उन्हनि जो शान मान बयानु कजो उन्हनि जे दर्जाती बुलंदी जे लाइ हथड़ा खणी दुआ घुरजो उहो तरीक़ो ई आहे। पोइ महबूबन फरमायो अल्लाह हुब्बे आले मोहम्मद मात
त मुमिना हेड़ी मोहब्बत करण वारो जॾहिं गुज़ारींदो फोत थींदो त आल बैत जे ज़िक्र जे सदके अदब ताज़ीम जे सदके अल्लाह से उन जी ज़ुबान ते वञण वक़्तु कलमू जारी फरमाए छॾींदो सुभान अल्लाह वमम्मात अला हुब्बे आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मात शहीदा आल बैत जो जिक्र करण वारो उन्हनि जो अदब एहतराम करण वारो भली पंहिंजे मौत तुबी मौत मरी वञे तब क़यामत जे ॾियारे इन्हनि जी मोहब्बत जे सदके रब शहीदनि सां गॾु उथारींदो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह करबला जो फ़लसफ़ो छाजे करे लगी या जंग छो थी प्यारा मुसलमान भाइरो